था पिया मींहुं कॾहिं वसंदो का ख़बर कान्हे ख़ुदा जो कसम आहे कॾहिं वसंदो का ख़बर कान्हे नबी त मींहुं वसाए ॾींदो हो मदीने जो शहर आहे खुतबो पढ़ी रहा हन हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं हिकिड़ो सहाबी थी बिठो हलकल माल वला अयाल या रसूल अल्लाह माल मरियो अयाल मरिया मुल्क मां रत जी धप थी अचे कात साली थी वई आहे ऐं ख़ुदा जा हबीब असांखे मींहं जी ज़रूरत आहे मुंहिंजे हबीब करीम खुतबे जे दौरान हथ मुबारक खया अल्लाह पाक जी दरबार में मौला मींहं वसा सहाबी तो चवे आसमान साफ़ हो बिल्कुलु साफ़ हो महबूब जे दुआ खां बाद में देर कान थी हेतरो ककर आसमान में ज़ाहिर थो महबूब खुतबो पढ़ी मुसल्ले ते बीठा तकबीर लगी सजे मदीने जे मथा ककर छांइजी वया पहरी रकात में नबी करीम सजदो कयो आ त हबीबन करीमन जे मथा मींह वसण शुरू थी वियो आ बी रकात मुंहिंजे महबूब करीम गप में सजदो कयो आ नमाज मां सलाम वराए निकिता त सजे मदीने में गोॾे जेतिरो पाणी शुरू थी वियो जुम्मो छंछर आचर सूमर अंगारो अरबा खम्स वरी मथा बियो जुम्मो अचियो वरी मस्जिद नबवी में महबूब वरी मिंबर ते बीठा हल पो उहो सागो सहाबिया या को बियो सहाबिया रड़ थो करे चवे गरकल माल वल अयाल या रसूल अल्लाह ओ अल्लाह जा हबीब हाणे त बुडऊं था हाणे त बुडिया से मेहरबानी क्यों हाणे खुदा के चओ तो बस करे हेॾे निहारियो अदा मींहुं घुरंदा सभई आहियूं पर आहे या अहिड़ी शइ जो अधु कलाक खां पोइ कक थी पवंदा आहियूं मूं हाणे बस कई हा या न थर जा माण्हू मूं ॿ टे दफ़ा थर जो बि सफ़र कयो आहे थर जा माण्हू बि कक न थींदा आहिनि पर मुंहिंजा दोस्त थर जे इलाइक़े में बि मींहं कारा ककर करे छॾिया भिटूं टुटियूं मुंहिंजा दोस्त वॾा वॾा दड़ा हा उहे अलाए कीअं टुटा थर जे इलाइक़े में माण्हुनि जा घर रही विया ख़ुदा पियो शल ख़ैर करे मींहुं माण्हू खे तंग करे विझंदो आहे शल हुजे लिमिट सां हुजे हिसाब सां हुजे हाणे हेॾे त निहारियो सच ॿुधायो 8 ॾिहाड़ा जो मींहुं हलियो त मदीने वारनि दुआउनि में घटायो हूंदो ॻाल्हायो अदा मौला बस कईसे मौला हाणे बस साईं मुड़ी वञो 8 ॾिहाड़ा वसंदो रहियो पर मींहुं बंदि न पियो थिए छो तोड़े दुआऊं पिया घुरनि अल्लाह जो वाइदो आहे मूंखे चओ त मां तव्हांजी दुआ क़बूल कयां उदऊनी अस्तजिब लकुम दुआ तव्हांजो कमु आहे घुरो मां क़बूल फरमायां पर हिन मींहं जे बारे में दुआऊं पिया घुरनि मिनथूं पिया कनि ख़ुदा मींहं खे बंदि कोन पियो करे छो अल्लाह ताला चवे थो मां तव्हांजे चवण सां कोन वसायो आहे जंहिं चयो आहे वसाए उहो चवे बंदि कर त पोइ कयां तव्हांजे चवण सां थोरो वसायो जंहिं चयो आहे उन जे चवण सां वसायो अथमि हाणे चवंदो तूं बंदि कर त पोइ उन जे चवण सां बंदि थींदो न त बंदि कोन थींदो अॼु ताईं असांजे मुल्क में रवाज आहे जुमे ते मींहुं वसंदो माण्हू चवंदा ॿिए जुमे ताईं वसंदो ऐं वाक़ई तजुर्बो बि आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जे दुआ जो असर आहे या न आहे न ता मुझे महबूब जे दुआ जो अॼु बि असर आहे अॼु बि जुमे ते वसे त ॿिए जुमे ते वसंदो रहंदो हबीबन करीमन खे अर्ज़ु कयो कि हाणे त ॿुधी वियासीं सरकार ईअं कोन चयो त मौला मींहुं बंदि कर न छा फरमायूं अल्लाहुम्मा हवालैना वला अलैना ऐ मुंहिंजा मौला असां ते न वसाए ओसे पासे वसाए आंगुर मुबारक खणी इशारो कयो अथनि सहाबी तो चवे ख़ुदा जो कसम असां ॾिसूं पिया जाॾे मुस्तफ़ा जी आंगुर जो इशारो पियो थिए ककर ओॾे भॼंदा पिया वञनि जे ओभर इशारो आहे त ककर ओभर हलिया विया जे ओलह इशारो आहे त ककर उलहंदे हलिया विया हबीबन करीमन जे इशारे सां ईअं सम्झो त ककर ताबियो हुया चंद मिंटनि में मदीनो पाक ईअं पियो चमके जीअं कुकड़ जो आनो चमकंदो आहे ॿाहिरि मींहुं वसंदो रहियो मदीने में कोन पियो वसे मुल्ला थो चवे त नबीअ खे मींहुं वसण जी ख़बर कान्हे कॾहिं वसंदो मुल्ला पोइ बाद में ॻाल्हि कजां नबी जे मींहुं हथ में आहे